ऐं हाणे ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद खां अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात थी। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुलाक़ात दौरान शफ़ाफ़ चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अॻवाननि ॿिन्ही मुल्कनि विच में सरमाएदारी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात कई वई आहे। मुलाक़ात दौरान शफ़ाफ़ चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अहम ख़बर आहे। अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान शफ़ाफ़ चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अॻवाननि ॿिन्ही मुल्कनि विच में सरमाएदारी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात थी। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। मुलाक़ात दौरान शफ़ाफ़ चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अॻवाननि ॿिन्ही मुल्कनि विच में सरमाएदारी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इस्लामाबाद में अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान शफ़ाफ़ चूंडुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे।